लिनुरियहु मिन आयातिना इन्नहु हुवस समीउल बसीर। वक़ाल अल्लाहु तबारक व तआला सुम्मा दना फतदल्ला फ़क़ान क़ाबसैन औ अदना। आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीम। वक़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी शान हबीबिही इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व मौलाना मुहम्मदिन व बारिक व सल्लिम अलैहि। अरबी अर्श खां वियो मथे, अरबी अर्श खां वियो मथे, मेहमान रब जो थियो मथे। इए न पहुतो को बियो मथे, बलगल उला बिकमालिही। दिल जी दुआ मंजूर थी, दुनिया ता ज़ुल्मत दूर थी, वियो मुल्क सारो नूर थी, कशफत दुजा बिजमालिही। वस्फू सुहणे जो बेबयां, वस्फू मिठड़े महबूब जूं बेबयां, कहिड़ियूं ज़ाहिर करे आजिज़ ज़ुबान। खुद अल्लाह जंहिंजो मदह खां हसनत जमीउ खिसालिही। इदरीस जी सब खे सदा आबा अदब हिय इल्तिजा। मोमिन पढ़ो सुबह शाम सल्लू अलैहि व आलिही। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। शौक सा पढ़ो। बंद कर, बंद कर, बंद कर। सल्लल्लाहु अलैका या वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। मुअज़्ज़ज़ सामाईन, सय्यदुस सादात, हुफ़ाज़ किराम, उलमाए किराम ऐं मुझे महबूब सरकारे दो आलम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जा दीवाना परवाना महफिले मेराज सजी जमायत के मुबारक हुजे। हिन आजिज़ यासीन कॉलोनी जे अंदर तमाम जमायत सां वाइदो कयो हो त इंशाअल्लाह ताला मिठलाबाद वारी महफिल में मेराजे मुस्तफ़ा खां सवा हेॾे होॾे वञणो न आहे। याद आहे न दोस्तो? इंशाअल्लाह ताला हे फ़कीर मदीने वारे साईं जे निगाहे करम सां अल्लाह ताला जी मेहरबानी सां पंहिंजे कामिल पीर जे करम सां इश्क जूं मोहब्बत जूं प्यार जूं
तव्हां सभिनी दोस्तन जे दुआउनि सां झलकियूं ॿुधंदासीं ॿुधाईंदासीं मुंहिंजो रब भी राज़ी थींदो दिलबर मुस्तफ़ा भी राज़ी थींदो। मुंहिंजा दोस्त महबूब जे महफ़िल खे सिक वारा सजाईंदा। नंढड़े अघारो नाद पढ़ी ॾाढो मज़ो आयो। अल्लाह ताला नंढड़े खे ऐं उन जे वालिदैन खे सलामत रखे। थोड़ी उस्ताद जी ज़रूरत अथसि, उम्मीद आहे त उन ते थोड़ी मेहनत थींदी, ॾाढो सुहिणो नंढड़ो तैयार थींदो। सरकार जे महफ़िल खे सिक वारा सजाईंदा, ईंदा उहे जन खे मुंहिंजा महबूब घुराईंदा। निज़ामे खुदावंदी पहिरीं आजिज़ तमहीदन तव्हां दोस्तन खे कुछ अर्ज़ करण चाहींदो। तैयार थी वेहो, अज मेराज ॿुधाइबो इंशाअल्लाह ताला। रुगी हवाला न कटबा, किस्सा कोन ॿुधाइबा, क़ुरान करीम जूं लोलियूं ॾिबियूं इंशाअल्लाह ताला। अजीज़ाने मन, निज़ामे खुदावंदी कोई हादिसे जो नालो नाहे। निज़ामे खुदावंदी अल्लाह जे कुदरत जो नालो आ, अल्लाह जे रबूबियत जो नालो आ, अल्लाह जे वहदानियत जो नालो आ, अल्लाह जे कादिर मुतल्लिक हुजण जो नालो आ। हे जेको निज़ामे खुदावंदी आ, इन जो जेको हलण आ, इन जो जेको हलाइण आ, इहो कंहिं इंसान जे वस जी ॻाल्हि कान्हे का। इहो कुदरत जे कानून सां हली रहंदो आ। हादिसो उन माण्हू खे पेश ईंदो आ, हादिसो उन शइ खे चइबो आ जंहिंजे ईंदड़ टाइम जी कंहिंखे ख़बर न हूंदी आ। वयो पे नियत करे त भिरिया थो वञा, दरमियान में को मामिलो पेश अची वियो जेको हुन जे सोच में न हुयो, हुन जे इरादे में न हुयो, हुन जे फिक़रात में न हुयो, अहिड़ी शइ जो नालो हादिसो हूंदो आ। पर जेको माण्हू मुकमिल मनसूबे सां वेंदो आ, मां हिन कम जे लाइ वञा थो, ही कम मूंखे करणो आ, हिन हिन अंदाज़ सां करणो आ, पोइ उन जे दरमियान में जेके भी मामलात ईंदा आहिनि उनखे हादिसो न चइबो आहे, पर उनखे इल्मु चइबो आहे। अल्लाह ताला जो पंहिंजे कायनात खे पैदा करण ऐं पंहिंजे कायनात खे उन पंहिंजे निज़ाम जे तहत हलाइण को हादिसो नाहे। हे फ़कीर आश दुनिया चवंदी आहे आलिम मौलवी हज़रत, यकीन कयो आजिज़ खे का बि ख़ुशी कोन थींदी आहे। ऐलान तो ही फ़कीर करे, ख़ुशी तॾहिं थींदी आहे जॾहिं को चवे त फ़कीर आशिक़ अली ताहिरी अची रहियो आहे। छो त फ़कीरी जेको लफ़्ज़ आहे, ख़ुदा जी ज़ात जेकॾहिं फे जो मफ़हूम बि रुॻी सम्झण जी तौफ़ीक़ अता फरमाए त हज़रत अल्लामा मौलाना हर हिकिड़े पासे, फ़कीर वारी फे हिकिड़े पासे। मुंहिंजा दोस्त अज़ीज़, फ़कीर जो मज़ो ई पंहिंजो आहे। छो त अफ़लाक से लाई जाती है, सीनों में छुपाई जाती है। अरे इश्क और मोहब्बत की मैं हाथों से नहीं नजरों से पिलाई जाती है। निज़ामे खुदावंदी, कुदरत खुदावंदी कहे हादिसे जो नालो नाहे। अचो त पंहिंजे करीम रब हर ॻाल्हि अल्लाह जे क़ुरान खां पुछंदासीं। कंहिंखां पुछंदासीं? मिठल आबाद में वेठा आहियो, मिठल अल्लाह अल्लाह, मिठल जी निस्बत आहे ई मुंहिंजे मिठल सां। कहिड़े मिठल सां? मुंहिंजो पीर मिठो, जंहिंजो तीर तिखो, हक़ पीर मिठा। मिठल नालो ई मिठो आ। हिते लोलियूं भी मिठल जूं थींदियूं इंशाअल्लाह ताला। सभिनी जो मिठो केरु आहे? मुंहिंजो महबूब मदीने जो घोट मिठो आहे। अचो त मुंहिंजे करीम रब जे क़ुरान करीम जूं लोलियूं भी ॾियूं, क़ुरान सां मुलाक़ात भी कयूं, क़ुरान खां हाल अहवाल भी पुछूं। ओ मुंहिंजा करीम रब पंहिंजे कुदरत सां ॿुधाए जेको तुंहिंजो दुनिया जो निज़ाम आहे, इहो को हादिसाती निज़ाम आहे, अचानक थियल आहे, या तुंहिंजो मंशूर जो निज़ाम आहे। अल्लाह ताला फरमाए थो लशम यंबगी लहा अन तुदरिकल क़मर वलल लैलु साबिकुन नहार।
अल्लाह ताला फरमाइंदो आ ओ मुझे कुदरत वारे कानून के न समझण वारा इंसान हिकड़ी निगाह मुझे इन बरदड़ सिज जे मथां त कर, हिकड़ी निगाह मां अल्लाह जे सोहणे चंड जे मथां त कर, हुन खे भी रोशन बनायुम, हुन खे भी रोशन बनायुम, हुन जी रोशनी अहिड़ी कयम जो कोई ॾिसी जॾहिं मौज में हुजे कोई ॾिसी साह न करे, वरी चंड जी रोशनी अहिड़ी बनायम जॾहिं मौज में हुजे सभ को दीदार करे पंहिंजी दिलड़ी ठारे। मौला ईअं भला छो कई? रब जो मुंहिंजी मर्ज़ी आहे, रब चयो मुंहिंजी मर्ज़ी आहे। मौला ईअं छो कई? अल्लाह चए थो इन करे कयुम, आहे त हो बि दुनिया खे रोशन करण वारो, आहे त हे बि दुनिया खे रोशन करण वारो। हिकिड़ो ॾींहं जी ॾिखाई ॾींदो आहे, हिकिड़ो राति जूं तजलियूं ॾींदो आहे, छो त आहे त हो बि जहान खे रोशन कंदो, आहे त हो बि जहान खे रोशन कंदो। लेकिन कुदरत मां ख़ुदा जी आहे। मौला कीअं तुंहिंजी कुदरत आहे? अल्लाह फरमाईंदो आहे हिकिड़े हंधि अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन, बे हंद वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन। आशिकन समझी वरतो हाउ मुंहिंजा करीम रब हिकिड़ी तुंहिंजे कुदरत जा जलवा, ॿिया मुंहिंजे मुस्तफ़ा महबूब जा जलवा। हिकिड़ा मुंहिंजे रब जे कुदरत जा जलवा, ॿिया मुंहिंजे महबूब गाला गाला महबूब मुस्तफ़ा जा जलवा। अल्लाह जे ज़ात फरमायो ओ बानो मां अल्लाह जे कुदरत जे निज़ाम खे निहारियो। सिज खे ताक़त नाहे जो हलंदे हलंदे कॾहिं चंड जा रस्ता रोकण जी कोशिश करे, चंड खे ताक़त नाहे सिज जा रस्ता रोके, रात खे ताक़त नाहे ॾींहं जा रस्ता रोके, ॾींहं खे ताक़त नाहे रात जो रस्तो रोके। अल्लाह फरमाईंदो ओ मुझे निज़ाम कुदरत खे हादिसो समझण वारा या मादी दुनिया समझण वारा, अगर तुझे आडो ही मादी दुनिया है, अगर तुझे आडो ही हादिसाती दुनिया है जेका पाण ही पैदा थी आ पाण ही खत्म थी वेंदी, भला हिकड़े सेकंड जे लाइ मुझे निज़ाम कुदरत में खलल त विझी ॾेखार। पंहिंजे पाण खे अमेरिका जो साइंसदान सदाई या अफ्रीका जो सदाई, जिथों जो वणई उतों जो सदा। हिकड़े सेकंड जे लाइ मिंट भी वॾो आहे, हिकड़े सेकंड जे लाइ रब थो चवे मुंहिंजे निज़ाम में थोड़ो खलल त विझ, त ख़बर पवई त हे निज़ाम हादिसाती आहे या तयशुदा प्रोग्राम आहे। अल्लाह फरमाईंदो आहे वकुल्लुन फी फलकी यसबहून, अज जो साइंसदान हाणे थो चवे त ज़मीन गोला, ओ चरिया तूं त हाणे चओ 1400 साल अॻु में अल्लाह पंहिंजे कलाम में मुझे महबूब रहमतल लिल आलमीन जे पाक ज़ुबान मां ॿुधाए छॾियो वकुल्लुन फी फलकी यसबहून, हर शय पंहिंजे पंहिंजे दायरे में घुमी रही आहे, घुमी रही आहे। 1400 साल अॻु मुस्तफ़ा ॿुधायो। अल्लाह जी ज़ात कायनात के चौथो चवे त मां तरा फी खल्क़िर रहमान मिन तफावुत, ओ दुनिया जो अकुल रखण वारा इंसान चो त आम चयो वेंदो आहे त हे जेके औलिया अल्लाह जा मुरीद आहिनि बस 2-3 शाह साहब जा बैत पढ़ी जान था छॾाइनि, ईअं कोन्हे फ़क़ीर, इहा तुंहिंजी भुल आहे। हा ईअं ज़रूर आहे त सुहिणे लतीफ़ जे शेरनि खे बि असां क़ुरान जो तर्जुमो ज़रूर सम्झंदा, छो त हुन दिलबर पाण चई छॾियो त जेतो बैत भाइया से आयतूं आहीन नियो मन लाइन पिरिया संदे पार दे। हिननि बैतन के बैत त भली समझ, पर उन रूह सां पढ़ त ॾिस त महबूब जो दीदार तोखे हे बैत कीअं था कराइनि। पर अॼु घणो क़ुरान पढ़ंदासीं, मिठल आबाद में आहियूं न, सब कुछ दोस्तन ॿुधायो आहे, ऐलान आहे सजण साईं जे ग़ुलाम जो दावत आम आहे,
ओ मुझे अहले तशय्युद जा भाइरो अचो अचे बुधो त रूहानी प्रोग्राम छाके चेबो आ अहले दियो बंद वारा भाइरो अचो अचे बुधो बुधो त मेरा जे मुस्तफा चेबो छाके रब छा थो चवे मुस्तफा छा थो चवे जेसते न बुधबो तेसते खबर कोन पवंदी यार बुधो सच बुधो हक बुधो ताके खबर आ मुझे महबूब रहमतल लिल आलमीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इल्म हासिल कयो पो चाहे तवा के चीन भी वणो छो न पवे छो इल्म जो दरिया तो मदीने में चीन में छाहे अल्लाह जे नबी वाट कढी दिनी त गैर खां भी मिले भले तवा उनके गैर समझंदा होजो पर जे इल्म मिले त उन गैर खां भी हासिल कयो पर तवा पंहिंजे दिल जो अकीदो गैर वारो न कयो इल्म जिथो किथो वठो अकीदो पंहिंजे यार वारो त अज मेरा जे मुस्तफा अल्लाह अल्लाह छा जो बयान करणो आ हिक हिक लफ्ज़ सां कुरान जे सां गड आयतूं पढ़ंदा हलंदासीं मेरा जे मुस्तफा जी आयत जी इब्तिदा उन खालिक कायनात छा फरमाए अल्लाह फरमायो सुबहान पाक आहे उहा ज़ात ऐबन खां पाक गाला गाला ऐबन खां पाक मोहताजीअ खां पाक कंहिंजे मजबूरीअ खां पाक ॾींहं खे राति करण में कंहिंजे पुछण जी मोहताज न ॾींहं खे राति करण में कंहिंजे पुथण जी मोहताज न हज़ारनि सालनि खे मिंटनि में तब्दील करे उहो मर्ज़ीअ जो मालिक करोड़े मैलनि खे हिकिड़े कदम जे अंदरि बंदि करे छॾे उहो मर्ज़ीअ जो मालिक काइनात के हिकिड़े कुन सां पैदा करे उहो मर्ज़ी जो मालिक ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ सॼी दुनिया खे ख़त्म करे हिकिड़े खे ज़िंदा करे मर्ज़ीअ जो मालिक बरंदड़ भठीअ में 8 ॾींहं ॿिलीअ जा बच्चा पंहिंजे माउ जो खीर पीअंदा रहनि थांव पचंदा रहनि जॾहिं जेकॾहिं मुंहिंजा दोस्त कुंभर थांव कढे बरंदड़ भठीअ जे विच मां ॿिलीअ जा बचड़ा खीर पीअंदे ॿाहिरि निकिरी अचनि इहो करण वारो केरु आहे चओ त मुंहिंजो अल्लाह करण वारो केरु आहे ॻाल्हि ॻाल्हि केरु आहे करण वारो सुनामी तूफान जे अंदर 15 ॾींहनि खां पोइ हज़ारे टन मणनि जे हेठों ज़िंदह औरत खे ॿाहिरि कढे केरु चओ मुंहिंजो ॻाल्हि ॻाल्हि चओ मुंहिंजो कहिड़ो अल्लाह उहो ई अल्लाह जेको पाण थो चए थो काइनात वारा मां पाक उहो ई अल्लाह आहियां अॼु उहो मां अल्लाह पंहिंजे यार खे सैर थो करायां इए रब न फरमायो त मुझे महबूब रोई मुखां दुआऊं घुरियूं रब इए न फरमायो महबूब मुझे सड़ड़ा कया मुखे चई त मौला मुखे कह कुंड जो दीदार करा फलाणे अर्श जो दीदार करा मौला पांजे जलवन जो दीदार करा जेकॾहिं केर चवे त रब कंहिंजे नाले चयो त कोने उन्हे के चओ हा मुजादा जंहिं भी रब खां अहिड़ी दुआ घुरी आ रब उन जी ॻाल्हि पंहिंजे क़ुरान में ज़रूर कई आ मूसा कलीमुल्लाह ॾे नज़र फेरा मूसा कलीमुल्लाह भी रब सां हम कलामी थींदो आ कोहे नूर ते थींदो आ जॾहिं ॾिठई त कलाम जो मज़ो ही आ त सोचई त सलाम जो मज़ो छा हूंदो कंहिं आशिक चयो न त दीदारे मुस्तफा करे चई वो मुसव्विर कैसा होगा जिसकी ये तस्वीर है मुझे महबूब रहमतल लिल आलमीन ने निहारे चाहिए वो मुसव्विर कैसा होगा जिसकी ये तस्वीर है यानी वो खुदा की होंदो जंहिंजो महबूब मुस्तफा है कलीमुल्लाह के जॾहिं कलामे खुदाबंदी जो मज़ो आयो सुरूर आयो लुत्फ आयो उहे जलवा ॾिठई दिल में ख्याल कयईं जंहिं करीम रब जे कलाम जो ही मज़ो आ उन करीम रब जे सलाम जो मज़ो छा हूंदो जंहिं रब जे सलाम जो मज़ो चखा उन रब जे दीदार जो मज़ो छा हूंदो दिल में रखी 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 हाणे तोखां मां सवाल थो पुछां पंहिंजे रब खे चई त या रब्बी अरनी अंज़ुर इलैक अज
अज लफ्ज़ लफ्ज़ ते गौर कर, जिंदगी भर मेराज मुस्तफ़ा समझी वेंदे। मूसा कलीमुल्लाह चयो अल्लाह के, ओ मुंहिंजा परवरदिगार, छाची ओ मुंहिंजा परवरदिगार, या रब अरनी अंजुर इलैक, ओ मुंहिंजा रब करीम, मां मूसा जी तमन्ना है त मां मूसा खे पंहिंजो दीदार कराए। कहिड़ी तमन्ना कई? सवाल मां अॼु सवाल ही फ़कीर आशिक तोखे कढी ॾींदो। सवाल इहो आहे, मूसा कलीमुल्लाह पहिरीं हो या क़ुरान पहिरीं नाज़िल थियो? ॻाल्हा ॻाल्हा चुप न कर, ॾिसाण ईअं न कर। मूसा कलीमुल्लाह पहिरीं या क़ुरान त मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा ते नाज़िल थियो आहे। पहिरीं त सवाल रब खां कर, ओ मुंहिंजा मौला, मूसा जॾहिं तोसां सवाल कयो त गॾु केरो? मौला हिकिड़ी तुंहिंजी ज़ात ही, ॿियो तुंहिंजो मूसा अलैहिस्सलाम हुयो, असांखे त ख़बर ई कान हुई। भला ॾे त मौला ख़बर, मूसा खां पोइ ईसा बि आयो, भला उन जे किताब में इहा ॻाल्हि छो न कयई? इहा ॻाल्हि भला असांजे महबूब जे किताब में छो कयई? मुंहिंजा मौला इन राज़ खे ज़ाहिर छो कयई? अल्लाह फरमाए थो, राज़ खे ज़ाहिर करण में बि का हिकमत आहे जेका मुंहिंजे यार जे करे ज़ाहिर कंदुसि। मूसा जे दीदार जी ॻाल्हि कंहिं कई, चओ अल्लाह सचो मुवहिद सुन्नीअ खां वधीक दुनिया में ॿियो थी कोन थो सघे चरिया। सच्चो मुवहिद आहे उहो जेको औलिया अल्लाह जो ग़ुलाम आहे। छो त औलिया अल्लाह चइबो छा के आहे? अल्लाह जे दोस्तनि खे त चइबो औलिया अल्लाह। जेको अल्लाह जे दोस्तनि जो ग़ुलाम आहे उन जो नालो ई त मुवहिद आहे, उनखे ई त मुवहिद चइबो आहे। ऐं इश्क़े मुस्तफ़ा नालो ई मुवहिद जो आहे। छो त मुंहिंजे मुस्तफ़ा जी सुन्नत ज़िंदा करण लाइ छा करणो आहे? मुंहिंजे मुस्तफ़ा जी सुन्नत ज़िंदा करण जे लाइ लोली ॾे चओ, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह। पढ़, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह। ला इलाहा इल्लल्लाह पढ़े मुहम्मद मदीने वारे साईं जी सुन्नत अदा कए। हाणे वरी अल्लाह जी सुन्नत बि अदा कर, चओ मुहम्मद रसूलुल्लाह। अञा सवले नमूने सां चओ, अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूलल्लाह। चओ अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह। हीअ कंहिंजी सुन्नत? ख़ुदा जी। ख़ुदा सां प्यार आहे न? मलाइकनि जी सुन्नत, ख़ुदा जी सुन्नत। मां न चवां, अल्लाह जो क़ुरान चवे, अल्लाह व मलाइकतहु युसल्लून अलन नबी। अल्लाह जी सुन्नत भी आका ते दुरूद, मलाइकनि जी सुन्नत भी आका ते दुरूद। ज़मीन ते मौला कंहिंजी सुन्नत? रब चए थो ज़मीन ते सभिनी खे ताक़त नाहे जो मुंहिंजे आका ते दुरूद पढ़े। मौला केरु पढ़ंदो? रब चए थो ख़ासि जे लाइ ख़ासि हूंदो आहे, आका भी मुंहिंजो ख़ासि आहे, उन ते दुरूद पढ़ण वारा भी ख़ासि। मौला उन्हनि जो नालो छा आहे? अल्लाह चए थो, या अय्युहल्लज़ीना आमनू, ओ ईमान वारो मुझे यार ते सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा। चो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। जिक्र कंहिंजी सुन्नत ॻाल्हा, ओ सादड़ा ॻाल्हा आका जी सुन्नत फ़कीर। जिक्र कंहिंजी सुन्नत। ला इलाहा इल्लल्लाह जी ॿोली कंहिं ॿुधाई? जो मदीने जे साईं ॿुधा। ॻाल्हाए फ़कीर, भुलिजी छो थो? ला इलाहा इल्लल्लाह अॼु बि मुर्शिद वठंदो आहे त मुर्शिद ज़िक्र कहिड़ो ॾींदो आहे? फ़कीर वञ ला इलाहा इल्लल्लाह जी। ला इलाहा इल्लल्लाह, कोई महबूद नाहे मगर हिकु अल्लाह।
मगर हिक अल्लाह इहा लोली मुस्तफ़ा करीम दिनी सुन्नत मुस्तफ़ा करीम जी आ जॾहिं ज़िक्र करी चो पंहिंजे आका जी सुन्नत अदा थो कयां जॾहिं दुरूद पढ़ी चो त मां पंहिंजे खुदा जी सुन्नत अदा थो कयां पंहिंजे खुदा जे फरिश्तनि जी सुन्नत अदा थो कयां पोइ चओ त मां सहाबा जी अबू बकर उमर उस्मान अली उल मुर्तज़ा हसनैन करीमैन जी सुन्नत अदा थो कयां मज़ो आहे न सुन्नत में अॼु जे न थको ऐं मिठलाबाद वारा त पोइ मज़ो न थींदी ॻाल्हि ॿुधाई सिधी अॼु दिलि खोले ॿुध मोली रफ़ीक चयोसीं कलाक घणो आहे माण्हू थकिजी पवंदा पर हाणे जेसीं तव्हां न थकबो तेसीं फ़क़ीर साईं किथे थो थकिजे हेड़ी जमायत मस्त मज़ो ॾिनो आहे हिन ढींगे में उहो ईंदो आहे त मूंखे ख़बर आहे त हिते सुघड़ घणा हूंदा आहिनि पर अॼु त सुघड़ सैयद अॼु त कम ई को ॿियो आहे मेरा जे मुस्तफ़ा जे सदके रहमत जो वस्कार अर्ज़ पे कयो मां तव्हांखां ईअं न पुछंदुमि त मूं ॻाल्हि किथे छॾी मां को ईअं वेसारू कोन आहियां फ़क़ीर है न पंहिंजी ॻाल्हि पाण यादि रखंदो तव्हां बि पंहिंजो ज़हन संभालियो ॻाल्हि पे कयमि त अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात खां दुआ कंहिं घुरी मूसा अलैहिस्सलाम दुआ कंहिं घुरी मूसा अलैहिस्सलाम कहिड़ी मुंहिंजा मौला मूंखे पंहिंजो दीदार कराए असां जॾहिं ख़ुदा खां था पुछूं त मौला तुंहिंजे ऐं मूसा जो मसइलो हो भला असांखे इहा ॻाल्हि छो थो ॿुधाई मुंहिंजो मौला थो चवे इन करे थो ॿुधायांव त ख़बर पएव हे जेको मां पंहिंजे यार खे दीदार करायो आहे इहो दीदार आमन आहे इहो दीदार ख़ासि आहे मतां इहो सम्झो त कंहिं अॻियनि नबियनि खे बि दीदार नसीब थियो न कंहिं बि नबीअ खे दीदार नसीब न थियो मतां इहो चओ त कंहिं नबीअ इल्तिजा न कई न इहो बि ॿुधायांव थो त नबियनि बि इल्तिजा कई आहे लेकिन रब चवे थो इहो बि ॿुधायां थो इहो पंहिंजे ज़ात जो दीदार कंहिंखे बि न करायुमि छो त दीदार पंहिंजे यार जे लाइ मख़सूस करे छॾियुमि इन करे रब फरमाए थो मां मूसा खे चयो त ओ मूसा लन तरानी ओ मूसा क़ुरान ॾे गौर त कर ईमान वारा कॾहिं इश्क सां बि क़ुरान खे पढ़ी त ॾिस कॾहिं मोहब्बत सां बि क़ुरान खे पढ़ी त ॾिस अल्लाह फरमाए थो मूसा खे चयमि त लन तरानी मूसा तूं दीदार करे न सघंदे छा लफ़्ज़ कहिड़ा मूसा तूं दीदार करे न सघंदे मौला पोइ मुंहिंजी दुआ फलम्मा तजल्ला रब्बुहु लिल जबल अल्लाह सां इहे ॻाल्हियूं क़ुरान में छो थो करे मक़सूद इहो ॿुधाइणा त तव्हां असांखे ख़बर पवे त जंहिं आका जा मुरीद आहियूं जंहिं आका जा उम्मती आहियूं उन मुंहिंजे आका जो शान छा आहे अल्लाह रब्बुल आलमीन उन मूसा सां इहे ॻाल्हियूं मंसूब करे ॿुधायूं जंहिं मूसा जे ॼमण सां काग में फिरौन खे ॿुधायूं तुंहिंजो कातिल थो अचे सवें ॿार कोहराए छॾे रब चयो फिरौन तूं केतिरा कोहराईंदे इन मूसा खे मां तुंहिंजे घर में ताते जवान करे ॾेखारींदोमांइ हा हा मूसा जंहिंजूं ॼमण खां वठी क़ुरान में ॻाल्हियूं मौज सभु क़ुरान में ॻाल्हियूं छो अल्लाह मूसा जूं एतिरियूं ॻाल्हियूं ॾिनियूं त मुंहिंजे महबूब जे उम्मत खे ख़बर पवे त जंहिं मूसा जा ॼमण सां दुश्मन उन मूसा खे दुश्मन जे घर में ताते तयारु कयुमि अहिड़ो प्यारो मूसा जंहिंसां रोज़ पियो कोहे तूर ते कलाम कयां पर पोइ बि उन चयो त मौला दीदार करा चयोमांसि त मूसा भुलिजी पियो आहे दीदार तुंहिंजो न आहे दीदार त मुंहिंजे यार अरबी घोट उम्मत मुस्तफ़ा खे ॿुधाइण मक़सूद हुयो ताकि तव्हां असांखे ख़बर पवे त उम्मती आहियूं कंहिंजा रहमत लिल आलमीन दिल पर जा पंहिंजे क़िस्मत ते नाज़ कर मुस्लमान खुदा जो कसम क़िस्मत ते नाज़ कर को दुनिया ते नाज़ करे को वोट ते नाज़ करे को दिन ज़मीन ते नाज़ करे को विज़ारत उज़्मा ते नाज़ करे पर मुस्लमान नाज़ करे त मुहम्मद रसूलुल्लाह ते नाज़ करे जो अल्लाह मुझे महबूब जो उम्मती बनायो कलमो नसीब कये न त जेकॾहिं ख़ुदा भोलो बांदर करे छॾे त केरु पुछेसि कंहिं ॿिए नबी जे उम्मत में पैदा करे केरु पुछेसि अञा मेराज शुरू न थियो आहे अॻिते हल अल्लाह ताला पंहिंजे मूसा खे फरमायो फलम्मा तजल्ला रब्बुहु लिल जबल ओ मूसा जेकॾहिं मां अल्लाह जे दीदार जो तालिब आहीं
मां अल्लाह जो तू दीदार त करे न सघंदे मगर जंहिं कोहे तूर ते ईंदो आं इन कोहे तूर ते नज़र डोड़ा मां अल्लाह पंहिंजे नूर जी तजल्लीअ खे निर्वार थो कयां फलम्मा तजल्ला रब्बुहु लिल जबल अल्लाह जे ज़ात पंहिंजे कुदरत जे जलवन जो इज़हार फरमायो खर्र मूसा सइक़ा मूसा बेहोश थी वियो मूसा गाला गाला मूसा इहो इत्तिफ़ाक़ हो गाला गाला सोच अज फकीर जे गुफ्तगू के दिल में विहार फकीर छा इहो इत्तिफ़ाक़ हुयो छा भला जे कदे इत्तिफ़ाक़ हो त पोइ अल्लाह ताला क़ुरान करीम में इन जो ज़िक्र छो कयो इत्तिफ़ाक़ न हुयो पर तयशुदा मंसूब हुयो इत्तिफ़ाक़ न हुयो पर गाला गाला तयशुदा मंसूब हुयो कायनात के मुझे करीम रब बुधाइण पे चाहियो मां अल्लाह जे रुगी जलवन जो दीदार मूसा कलीमुल्लाह है अल्लाह सा कलाम करण वारो अल्लाह सा कलाम करण वारो मूसा कलीमुल्लाह अल्लाह जे जलवन जे दीदार करण जे करे कोहे तूर ते बेहोश थी वने उते गडु केर हो कोहे तूर ते बेहोश थियण वारो मूसा बेहोश करण वारो चओ खुदा बेहोश थियण वारो मूसा बेहोश करण वारो केर खुदा मौला तुझे मूसा जो मामलो पोइ असांखे छो ॿुधाए सवाल आहे न मौला तुझो ऐं मूसा जो मामलो हो असांखे छो ॿुधाई अल्लाह चए थो इन करे ॿुधायुमि त जॾहिं तूं दुनिया ते ईंदे मुंहिंजे यार जूं ॻाल्हियूं ॿुधंदे 1400 साल गुज़री चुका हूंदा मुंहिंजो महबूब ज़ाहिरी हिन दुनिया खे अलविदा चई चुको हूंदो उन जा सहाबी बि ज़ाहिरी जिस्म सां मौजूद कोन हूंदा ताबईन बि कोन हूंदा ताबईन बि कोन हूंदा अलाए केतिरियूं पीढ़ियूं ख़त्म थी चुकियूं हूंदियूं मां अल्लाह पंहिंजे क़ुरान खे इन करे सलामत रखियो त मां रब जो क़ुरान पढ़ंदो वञी ख़बर पवंदी वञे त हा मूसा बि मूसा हो पर मुहम्मद रसूलुल्लाह बि मुहम्मद रसूलुल्लाह हा मुंहिंजा यार हे तो असांजे ईमान खे पक्को करण जे लाइ पुख्तो करण जे लाइ रब क़ुरान में मूसा अलैहिस्सलाम जो ज़िक्र करे छॾियो त ख़बर पवे त कोहे तूर ते अल्लाह कोहे तूर ते रुगी जलवो ॾिसण सां मूसा वाह मुंहिंजा मौला कोहे तूर खे जेॾी महिल पंहिंजे जलवन सां कोहे तूर जूं पहाड़ी कारी थी वई दोस्तो कोहे तूर जी पहाड़ी कारी थी वई पोइ कारी भला छो थी इन करे जो कारो रंग बि रब जो गाला गाला कारो रंग बि रब जो ॻाल्हाई छो नथो कारो रंग बि रब जो प्यारो आ चो कारो रंग बि रब जो प्यारो आ ॿाहिरों क़ुरान करीम जो जुल्द ॻाढ़ो हुजे तॾहिं बि हरफ अंदर कारा जेकॾहिं ॿाहिरों जुल्द अछो हुजे तॾहिं बि अंदर हरफ कारा ॿाहिरों जुल्द साओ हुजे तॾहिं बि हरफ अंदर कारा छाजे करे कारो रंग रब जो प्यारो आ इन करे जो मुंहिंजे मुस्तफ़ा जे ज़ुल्फनि जो रंग कारो आ ओ मुझे महबूब जे ज़ुल्फनि जो रंग कारो आ ही आम ज़ुल्फ न आहिनि ही उहे ज़ुल्फ आहिनि जो मुंहिंजो महबूब जॾहिं सींधड़ी कढंदो आहे ज़ुल्फ मुंहं ते वरी ईंदा आहिनि चोॾीअ जे चेहरे जो चमकंदड़ चंड वारो चेहरो जॾहिं उन जे मथां ज़ुल्फ ईंदा आहिनि उन ज़ुल्फनि जो मुंहिंजा दोस्त सायो थींदो आहे ऊंदाहिड़ी थींदी आहे रब चवंदो आहे त वद्दुहा ओ हबीबा तुंहिंजे चमकंदड़ चेहरे जो कसम वल्लैल इज़ा सजा जॾहिं तुंहिंजा कारा ज़ुल्फ तुंहिंजे पाक चेहरे जे मथां आया इहो चमकंदड़ चंड ऊंदाहीअ में तब्दील थी वियो इन राति याने तुंहिंजे कारनि ज़ुल्फनि जो बि हबीब कसम रब खे रंग कारो इन करे प्यारो आहे जो महबूब जे ज़ुल्फनि जो रंग ओ मुंहिंजे महबूब जे ज़ुल्फनि जो रंग कारो आहे ॾिसो क़ुरान जे हरफ़नि ॾिसो क़ुरान जे हरफ़नि जो बि रंग कारो वा
मुझे महबूब जे जुल्फों जो रंग कारो मुझे महबूब जे जुल्फों जो रंग कारो काबतुल्लाह जे गिलाफ जो रंग कारो हिजरे असवद जे पत्थर जो भी रंग कारो छो त महबूब जे जुल्फन जो रंग कारो सुने बिलाल हबशी जो भी रंग कारो छो त महबूब जे जुल्फन जो रंग कारो काल आई ही न समझ में। हा मुझा दोस्त अजीज मुझे करीम रब कायनात के इन ला सब कुछ बुधाए छड़ियो त कायनात के खबर पवे त मुझे महबूब जो मेराजा का मामूली गाल नाहे। अल्लाह पांजे मेराज महबूब जे इब्तदा में लफ्ज फरमायो सुबहान कायनात के खबर पवे त मता मुझे मुस्तफा मूसा कलीमुल्लाह वांगे सजड़ा कया त मौला मुखे पांजो दीदार करा न दुनिया कहती है दुनिया चाहती है रजाए खुदा चाहता है रजाए मुस्तफा। मां नथो चवा कुरान पढ़ंदुम अल्लाह फरमायो वलसौफ युती रब्बुक फतरदा ओ मुझा दिल पर तेसी दीदो रहंदो सही जेसताईं हबीब तू राज़ी थींदे। यो शेर नाहे कुरान जो तर्जुमो आ। अल्लाह ताला जा बांधड़ो अल्लाह ताला जे ज़ात बाबरकत पांजे कुरान करीम में इब्तदा मेराज जी फरमाई सुबहानल्लज़ी मना कायनात जे रहण वारो कंहिंखे भी ज़र्रे जे बराबर शक न हुजे। अगर मेराज जे कहीं भी हिक गाल ते शक कई त अल्लाह जे वहदानियत में शक करे छॾियई। छो त दोस्त जे करे मां थो चवां त बाबा मूं वटि ₹1,00,000 बैलेंस आहे ऐं सभिनी खे ख़बर आहे त हा वाकई हिन जे बैंक में ₹1,00,000 बैलेंस आहे। हाणे मां थो चवां त मां इन लख खे मुंहिंजी मर्ज़ी आहे जीअं वणे तीअं विरहायां थो। पोइ जेकॾहिं को ईअं चवे त लख कीअं विरहाईंदो हीअं कीअं थींदो ओ चरिया जॾहिं आहे तोखे ख़बर आहे हाणे चवे थो त विरहायां थो त पोइ तूं कीअं वारो केरु थींदो है। जॾहिं ख़ुदा चवे थो त मुंहिंजी ज़ात पाक आहे मां बेनियाज़ आहियां कायनात जे ज़र्रे ज़र्रे में हुकूमत मां ख़ुदा जी आहे ख़ालिको मालिक मां ख़ुदा रऊफ़ुर रहीम मां ख़ुदा गफ़ारो सत्तार मां ख़ुदा हय्यो क़य्यूम मां ख़ुदा। रब चए थो मुंहिंजी ख़ुदाई आहे मुंहिंजी मिल्कियत आहे मुंहिंजी मर्ज़ी आहे मां पंहिंजे यार खे ज़ाहिर थो करायां मौला काॾे कराईंदे। रब चए थो तूं केरु थींदो मुखां पुछण वारो हिकु ख़ुदा ॼाणे ॿियो मुस्तफ़ा ॼाणे। अल्लाहु अकबर। दोस्तों जंहिंजी मिल्कियत हूंदी आहे उनजी मर्ज़ी आहे न जंहिंखे वणेसि तंहिं खेॾे जंहिंखे वणेसि तंहिं खेॾे। ख़ुदा जी कायनात उनजी मालिक आहे न उन मालिक जी मर्ज़ी आहे न। ओ ख़ुदा तो चवे त सुबहानल्लज़ी पाक आहे उहा ज़ात असरा जंहिं सैर करायो। हाणे नंढड़ो सवाल पुछां तव्हां जेतिरा भी वेठा हो हर हिक जो को न को प्यारो हूंदो महबूब हूंदो पोइ कंहिंजो पुटु महबूब हूंदो को पंहिंजे अमड़ खे पंहिंजो महबूब समझंदो को पंहिंजे भाउ खे समझंदो यानी मोहब्बत जो ॻांढापो ज़रूर हूंदो। ॿुधायो जॾहिं हिन शौक़ सां पाण ई ॼाणे पंहिंजे महबूब खे मोहब्बत करण वारे खे माण्हू जॾहिं ख़ुदि चवे अॼु मुंहिंजी दिलि थी चए त तोखे सैर करायां त जेतिरी अल्लाह ताक़त ॾिनी हूंदसि उहा हुन जे आॾो ज़ाहिर कंदो या न। सच्चाई छुप नहीं सकती बनावट के उसूलों से खुशबू आ नहीं सकती कभी कागज के फूलों से। सच सच्चा
पोजे कदे दुनिया जो इंसान जैसा प्यार थो करे जदे उनके घुमाइण जे लाइ उन जी दिल थी चवे चवंदो तोखे कीझर ते भी घुमाया तोखे भिटशा ते भी वठी हला तोखे हेडे भी वठी हला वादी कागान वठी हला वादी नीलम वठी हला पर जे डॉक्टर जड़ो आशिक होंदो चवंदो हल त तोखे मदीने पाक दे वठी हला जंहिंजी दिल जादे हुंदी न साईं जंहिंजी दिल जादे हुंदी यानी जंहिंमें जेतिरी ताकत हुंदी उहो पंहिंजे ताकत जे पंहिंजे यार खे घुमाईंदो हाणे पहिरीं रब जे ताकत जो तयन कर त पोइ भला आशिक ताहिरी फ़कीर अॻिते हले पहिरीं अल्लाह जे कुदरत जो तयन कर त खुदा के सिर्फ हेतरी ताकत आ खुदा के हिन जगह को मथे नाहे वञणो खुदा के हिन जगह तो क्रॉस नाहे करणो खुदा जे लाइ हद मुक़रर कर छो त मुझे मुस्तफा करीम इएं कोन चयो त मां मेराज ते वयो हां मुझे मुस्तफा त दावा कान कई आ दावा भी खुदा जे ज़ात पाण कई आ कुरान में हुक्म भी अल्लाह पाण फरमायो आ त सुब्हानल्लज़ी मां पंहिंजे महबूब के असरा सैर तो कराया चवे भी खुदा पाण तो सैर भी खुदा पाण तो कराए पोइ मूंखे ॿुधा मुंहिंजा दोस्त जेकॾहिं रब्बुल आलमीन दावा थो करे त उन जो दलील वरी रहमतल लिल आलमीन छो न बणिजी वञे ॻाल्हि सम्झ में अचे वई न सुब्हानल्लज़ी असरा हाणे इते ॻाल्हि ख़त्म थी वई जेके सैर थिया सच थिया थिया कीअं लफ़्ज़ ते गौर कर अल्लाह जे तो पाक आहे उहा ज़ात जंहिं सैर करायो कंहिंखे बेअब्दिही ॻाल्हि ॻाल्हि कंहिंखे हिक हिक लफ़्ज़ क़ुरान जे ते ॻाल्हाइबो थक पे जिथे बीठे उते हथ कढबा पोइ वरी जिथे ॿियो प्रोग्राम तो वक़्तु शुरू कबो हा फ़कीर बेसारू नाहे यादि कंदो आहे हिते फ़कीर कलाकनि मां घड़ी लाहे थो छॾियां न त कलाकनि जो हिसाब न कजाए जे ॿुधड़ो थिए मेरा जे मुस्तफ़ा त वेह त ख़बर पवे न बाक़ी रुगी हलवे वारो आशिक न सदा कुट्टी खाइण वारो मजनो न सदा कॾहिं रत ॾियण वारो आशिक भी थी त ख़बर पवे हे फ़कीर भी तो सां गॾु वेठो आहे सुब्हानल्लज़ी पाक आहे उहा ज़ात असरा जंहिं सैर करायो बेअब्दिही पंहिंजे बाने खे सवाल कर ओ मुंहिंजा करीम रब काथे तुंहिंजी पाक ज़ात ऐं काथे तुंहिंजो बानड़ो मौला इहो कीअं काथे तुंहिंजी पाक ज़ात काथे तुंहिंजो बानड़ो बाना त मिड़ई तुंहिंजा सभिनी खे अब्द करे क़ुरान में सॼई सभिनी खे बानड़ा करे सॼई पंहिंजे महबूब खे भी बानड़ो करे सॼई मौला बाने खां जे करे को मथे लफ़्ज़ चवी हां रब चवे थो बानो त आहे पर मां उहो बानो तहां ॾे मोकिलियो कीअं गौर कर मौला भला कीअं मोकिलियो अथई रब चए थो मुंहिंजे बानड़े जी पहिरीं हक़ीक़त त ॾिस आहे त बानड़ो आहे त इंसानी सूरत में पर ॾिस त इंसानी सूरत में थी छा आयो आहे मौला छा थी आयो आहे रब फरमाए थो लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीन मां अल्लाह सभिनी ॾे यार न मोकिलियो आहे मां ख़ुदा त ख़ासि पंहिंजे मोमिननि ॾे मोकिलियो आहे इज़ बअस फ़ीहिम रसूला रसूल बनाए उन्हनि मां उन्हनि ॾे लेकिन रब थो चए अॻिते त पढ़ मौला छा पढ़ा अल्लाह फरमाए थो यतलू अलैहिम आयातिही आहे त मुंहिंजो बानड़ो सूरत त इंसानीअ में आ मगर रब फरमाए थो मां अल्लाह जूं आयतूं तहां जे मथां पढ़ंदो आ गौर कजा मां अल्लाह जूं निशानियूं तव्हां खे ॿुधाईंदो आ आयतूं मना निशानियूं मौला तुंहिंजूं कहिड़ियूं निशानियूं ॿुधाईंदो आ रब चए थो इंसान जेके तुंहिंजे सोच ऐं सम्झ खां मथां आहिनि नबी जी माना ग़ैब जूं ख़बरूं ॾींदड़ आ जंहिं ग़ैब जो इंसान वाक़ुफ़ नाहे मां ख़ुदा पंहिंजे कुदरत सां पंहिंजे महबूब खे उन जो वाक़ुफ़ बनाए छॾियो आ मसलन अल्लाह चयो त अक़ीमुस्सलात निमाज़ क़ाइम कयो क़ुरान एतिरो चयो निमाज़ क़ाइम कयो कंहिं चयो त सिजल थे निमाज़ में 3 रकातूं पढ़ो ॻाल्हाए फ़कीर कंहिं चयो त सिजल थे जे निमाज़ में 3 रकातूं खोल 3 हसी पारा मूंखे ॾेखार न काथे बाबा छो थो तूं 3 रकातूं फर्ज़ पढ़ी
रब त चयो त निमाज़ पढ़ो, 3 रकातूं फर्ज़ छो थो पढ़ी? इन करे तो पढ़ा जो मदीने वारे साईं चयो। भला मदीने वारे के कंहिं चयो? चयो त मुंहिंजे रब चयो। खत्म थी वई न ॻाल्हि। खुदा पंहिंजा राज पंहिंजे यार खे ॾिना, उन यार वरी आलम आशिकार कया। ऐं रब वरी ऐलान कयो, वम